Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी मटेरियल के ॾिसी करे कि कथा साटो पड़े काबे मुहांडो हिन निभागे जूं त सदाई मुंह में नज़रूं रहियूं आहिनि। खबर ही पाण ॿिन्ही खे वेढ़ा न पिया। वो नई नंढी छोकिरी घर में वेठी त उन जे मथां वरी ॿी माई आणींदो, उन जे मथां छा गुज़रंदो। धणी इहा ॻाल्हि त मूं बि माई अमीड़ा सां कई, पर हुन चयो त इहो फ़ैसिलो बचल खान जो थियल आहे। बाबा सादिक, इहो अंदेशो यकीनी थी वियो आहे त इहो सोभारो ऐं करम खान शादीअ वारे ॾींहुं को न को गंद ज़रूर कंदा। बचल खान खे ॿुधाए त मूंखे पादर आणे। हेॾा मरण जूं तूं पियो ॻाल्हियूं करी, होॾा पादरनि जे कोप जे ते ॻाल्हियूं करी। बाबा तूं हिकिड़ी ॻाल्हि ते बीह न। इहो त सरासर ज़ुल्म आहे। इन खां बहितर त तोसां निकाह कराए छॾे सा। अदरा तूं खाना बंदूक हणी से मां को एतिरो सफ़ा वेल न छा जंहिं औरत खे मुंहिंजो दोस्त छॾे वरी मां उन सां निकाह कयां। वाह साईं वाह। जेकॾहिं पंहिंजे पीउ जो सॻो पुटु आहीं न त सुभाणे मूमल जो निकाह करे ॾेखारिजांइ। इहा ख़बर त सुभाणे के ॾींहं में पवंदी त केरु पंहिंजे पीउ जो सचो पुटु आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।